रियाजी क्लास 9 यूनिट 3 लेसन 13 अलजेब्रिक फार्मूलास अलजेब्री फार्मूला पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भलीकार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.1 पढ़ी आया हुआसीं। इन लेक्चर में असां पढ़ंदासीं अलजेब्रिक फार्मूला यानी अलजेब्री फार्मूला। We have already studied and used some algebraic formulas in previous classes. असां गुज़िरियल क्लासनि में कुझु अलजेब्री फार्मूला पढ़िया ऐं इस्तेमालु कया आहिनि। अचो हाणे उन्हनि खे दोहरायूं। हाणे ॾिसो ॿारो हीउ कहिड़ो फार्मूलो आहे छा जॾहिं असां वटि हूंदो a + b होल स्क्वायर। अगरि हिन टर्म में अगरि असांखे हिन शेप में को सम गिवन हूंदो त असां हुनखे हिन फार्मूला जे तहत सॉल्व कंदासीं। पोइ उहो छाजे बराबरि थींदो a स्क्वायर + 2ab + b स्क्वायर। यानी असां वटि जेको पहिरियों टर्म हूंदो उहो a हूंदो ऐं जेको ॿियो टर्म हूंदो b। ठीकु आहे। ऐं उन जे मथां अगरि होल स्क्वायर आहे त पोइ छाजे बराबरि थींदो हिन तरीक़े सां असां हुनखे सिंप्लीफाई कंदासीं। ठीकु आहे वारो। ऐं हीअ जेके फार्मूला आहिनि अव्हांखे प्रूव करण बि ईंदा हूंदा। हाणे प्रूव करण जो तरीक़ो कहिड़ो आहे हिते असां छा कंदासीं सिंपली a + b * a + b करे पोइ असां हुनखे जीअं आम तौर ते ज़रब छॾाइबी आहे असां हुनखे सिंप्लीफाई करे छॾींदासीं। ठीकु आहे। साॻे तरीक़े सां असां जेको ॿियो फार्मूलो आहे उहो आहे त a - b होल स्क्वायर। इहो छाजे बराबरि थींदो आहे इहो बराबरि थींदो आहे असां वटि a स्क्वायर - 2ab + b स्क्वायर। फ़र्क़ु कहिड़ो आहे मथे में हिते प्लस पई आहे ऐं हेठि में छा आहे हिते माइनस पई आहे। ठीकु आहे बारो। हाणे असां टियों जेको फार्मूला आहे उहो आहे a + b * a - b। हाणे मथे ॾिसो ॿई जेके हुआ a + b जा हुआ। ठीकु आहे। हिन में जेके a + b * a + b थींदो। हिते वरी जेके असां वटि ॿई ब्रेकेटूं हूंदियूं जेके असां वटि ॿ हूंदियूं। हीअ स्क्वायर जो मतिलबु छा आहे त हीअ ॿ भेरा साॻी ब्रेकेट आई आहे यानी ॿई भेरा आयो आहे a - b * a - b। हाणे हिते वरी कुझु चेंज आहे हिते हिकु दफ़ा आयो आहे a + b ऐं ॿिए दफ़ा छा आयो आहे a - b। जॾहिं असां इन खे पंहिंजो पाण सां मल्टीप्लाई कंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो a स्क्वायर - b स्क्वायर। ठीकु आहे बरो। हाणे छा आहे त इहे जेके फार्मूला अव्हांखे प्रूव करण बि ईंदा हूंदा। ठीकु आहे बारो। ऐं असां इहे शयूं पोइ हिते पढ़ी आया आहियूं अहिड़े तरीक़े सां। लर्निंग दी फार्मूलास फार्मूलनि बाबति ॼाणणु। At this stage we will learn more algebraic formulas and their application. हाणे असां वधीक अलजेब्री फार्मूलनि ऐं उन्हनि जे इस्तेमाल जे बारे में सिखंदासीं। हाणे ॾिसो न पोइ हिते असां घणा फार्मूला सिखी आयासीं पोइ इन क्लासनि जे अंदरि 3। हाणे फर्दर जेके आहिनि जेके नवां फार्मूला असां हिते सिखंदासीं। त हिते पहिरियों नंबर जेको फार्मूला आहे उहो इहो आहे त a + b होल स्क्वायर। वरी हिन में छा जोड़ कंदासीं a प्लस छा जोड़ कंदासीं प्लस a - b होल स्क्वायर। त पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त 2 * a स्क्वायर + b स्क्वायर। अचो त हाणे असां इन खे प्रूव करे था ॾिसूं। हाणे ॾिसो हीअ जेका साइड आहे उन खे छा चयो वेंदो आहे लेफ्ट हैंड साइड। हीअ जेका साइड आहे उन खे राइट हैंड साइड चयो वेंदो आहे। यानी असांखे छा करिणो आहे हीअ जेका लेफ्ट हैंड साइड आहे उहा असांखे हिन जे बराबरि करणी आहे। हाणे हुते त असांखे आंसर ख़बर आहे पर इहो कीअं थियो यानी इहो असांखे साबित करिणो आहे प्रूफ ॾियणो आहे इन जो। ठीकु आहे वारो। अचो त असां हिन खे सिंप्लीफाई कयूं। हाणे पहिरियां छा लिखंदासीं त लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में हाणे वारो तव्हांजी मर्ज़ी आहे जेकॾहिं तव्हां चओ था हिते या लिखो था त टेक लेफ्ट हैंड साइड त पोइ तव्हां हीउ खणंदो या डायरेक्ट तव्हां हिन खे सिंप्लीफाई करण था चाहियो त पोइ बि खणी सघो था। असां हिते लिखूं था त a + b होल स्क्वायर प्लस a - b होल स्क्वायर। ॾिसो त हाणे इहो छाजे बराबरि आहे असां हिन खे हाणे हिते हल था कयूं। जीअं त असांखे ख़बर आहे त a + b होल स्क्वायर छाजे बराबरि आहे उहो बराबरि आहे a + b होल स्क्वायर = a स्क्वायर + 2ab + b स्क्वायर इन जे। ठीकु आहे वारो। ऐं a - b होल स्क्वायर छाजे बराबरि आहे इहो बराबरि आहे a - b होल स्क्वायर = a स्क्वायर - 2ab + b स्क्वायर। सही आहे। हाणे इहे जेके वैल्यूज़ आहिनि ठीकु आहे a + b होल स्क्वायर जो a - b होल स्क्वायर जो उहो हिते असां पुट करे वेंदासीं। पोइ ॾिसो इहो छा थो थिए। हाणे हिते लिखंदासीं त = a स्क्वायर + 2ab + b स्क्वायर प्लस a स्क्वायर - 2ab + b स्क्वायर। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां
हाणे ॿारो ॾिसो हिते, हाणे जेके शयूं कट थींदियूं असां उनखे कट करे छॾींदासीं, जेकी बचंदियूं उन्हनि खे असां जोड़ करे छॾींदासीं। हाणे हिते ॾिसो त पियो असां वटि प्लस जो 2ab, हिते पियो आहे माइनस जो 2ab। सभ खां पहिरियों इहो ख़तमु थींदो, असां हिनखे ख़तमु करे था छॾियूं। ठीकु आहे, बाक़ी हाणे ॾिसूं था, हिते पियो आहे a स्क्वायर, हिते पियो आहे a स्क्वायर, इहो जोड़ थी वेंदा। a स्क्वायर ऐं a स्क्वायर जो जोड़ थींदा, जवाब छा ईंदो 2a स्क्वायर। ते लिखूं था इज़ इक्वल टू 2a स्क्वायर प्लस बाक़ी छा बचो असां वटि, हिते पियो आहे b स्क्वायर, हिते पियो आहे b स्क्वायर, जोड़ थींदा, पोइ छा जे बराबरि थी वेंदा, इहे बराबरि थी वेंदा 2b स्क्वायर। हाणे ॿारो हिते तव्हांखे हाणे ॿियो छा पियो नज़र अचे, हाणे सोचो 2 हिते पियो आहे, 2 हिते पियो आहे, यानी 2 हिते कॉमन निकिरी सघे थो, जी हा बिल्कुलु हा। त 2 खे असां कॉमन कंदासीं, पोइ जवाब छा अची वेंदो, जवाब अची वेंदो इज़ इक्वल टू 2a स्क्वायर प्लस b स्क्वायर। ॾिठो ॿारो, हाणे ॾिसो असां केतिरा स्टेप सिंप्लीफाई कयासीं, हिते छॾायासीं न हिनखे, बजाए इन खे असां हिनखे हर जेको सम आहे असां हिनखे सिंप्लीफाई कयूं, पर असां हिन फार्मूले जे तहत हिसाब खे सिंप्लीफाई करे सघूं था। इन जी एप्लीकेशन असां अॻिते पढ़ंदासीं। अहिड़े तरीक़े सां हाणे प्रूव थी वियो त a प्लस बी होल स्क्वायर प्लस a माइनस बी होल स्क्वायर छा जे बराबरि थी वियो, इहो बराबरि थी वियो 2 इंटू a स्क्वायर प्लस b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि ॿियो फॉर्मूलो आहे त a प्लस बी होल स्क्वायर माइनस a माइनस बी होल स्क्वायर, इहो छा जे बराबरि थी वियो आहे, इहो बराबरि थी वियो 4ab जे। हाणे छा करिणो आहे असांखे इनखे प्रूव करिणो आहे, त पोइ हाणे असां छा कंदासीं, हिते लिखंदासीं सॉल्यूशन, पोइ असां हिनखे हिन तरीक़े सां बि सॉल्व करे सघूं था। हाणे ॾिसो, हीअ कहिड़ी साइड आहे, हीअ आहे लेफ्ट हैंड साइड, हीअ आहे राइट हैंड साइड। त लिखंदासीं हिते त टेक राइट हैंड साइड, पोइ छा जे बराबरि आहे, इहा बराबरि आहे a प्लस बी होल स्क्वायर माइनस a माइनस बी होल स्क्वायर। अचो त हाणे इनखे असां छा था कयूं, प्रूव करे था ॾिसूं। ठीकु आहे वारो, हाणे जीअं त असांखे ख़बर आहे a प्लस बी होल स्क्वायर छा जे बराबरि आहे, a माइनस बी होल स्क्वायर छा जे बराबरि आहे, त पोइ असां इहे वैल्यूज़ हिन में पुट करे था वञूं। ठीकु आहे वारो, हिते लिखंदासीं असां त a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे वारो, पोइ ईंदासीं माइनस, पोइ हिते लिखंदासीं a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। हाणे वरी तव्हांजे ज़हन में इहो सुवालु ईंदो, सवेर असां ब्रेकेटूं कोन ॾिनियूं। ॾिसो हिते जेकर मां ब्रेकेटूं न लॻायां हा न, त पोइ जेका हीअ माइनस जी जेका साइन आहे उहा जस्ट उहा हिन a स्क्वायर जे पासे में अची वञे हा, ऐं अॻिते जेका आहिनि इहा मल्टीप्लाई न थिए हा, त असांजो सम ग़लति थी वञे हा। उन्हनि जे करे जॾहिं असां वटि माइनस खां ॿाहिरां ब्रेकेट हूंदी आहिनि, उहा वरी अंदरि सॼे सां ज़रब थींदी आहे, उन जे करे हिसाब जी दुरुस्तगी सही, हिसाब खे दुरुस्त करण जे लाइ असां ईअं कंदा आहियूं, ॾिंगियूं जेके आहिनि लॻाए छॾींदा आहियूं। हाणे असां हिते ॾिंगियूं ख़तमु कंदासीं, पहिरीं ब्रेकेट में को बि इम्पैक्ट न पवंदो, साॻे जी साॻी रहंदी। ॾिसजो हाणे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर, इन जो ख़ैर न बि ॾियूं हा त को मसइलो न थिया, पर हाणे ॾिसजो अगरि न ॾियां हा, हिते छा थिया मञूं था त थियो माइनस a स्क्वायर। हाणे ॾिसो ऐं पोइ अॻिते हिते थिया माइनस 2ab, पर हाणे ब्रेकेट ज़रब थींदी न, जो माइनस इंटू माइनस छा थींदो प्लस, त छा लिखंदासीं, त लिखंदासीं प्लस 2ab, अॻिते थी वेंदो माइनस इंटू प्लस माइनस b स्क्वायर। ठीकु आहे वारो, हाणे ॾिठो तव्हांखे, उन जे करे असां ब्रेकेटूं लॻायूं। हाणे जेके ख़तमु थींदा उनखे ख़तमु करे छॾींदासीं। ॾिसो हिते a स्क्वायर बि ख़तमु थींदो हिन में, ठीकु आहे, b स्क्वायर ख़तमु थींदो हिन में। हाणे इन शइ खे ख़तमु करे छॾियूं, a स्क्वायर प्लस जो ख़तमु, b स्क्वायर प्लस जो इन माइनस में ख़तमु, बाक़ी छा बचो असां वटि बचो 2ab प्लस जा, हेॾे बचा ऐं होॾां बि बचा 2ab घणो थियो, इहो जवाबु असां वटि अची वियो 4ab जे बराबरि। अहिड़े तरीक़े सां हींअर प्रूव थी वियो त a प्लस बी होल स्क्वायर माइनस a माइनस बी होल स्क्वायर इज इक्वल टू 4ab। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां फार्मूलाज़ जी एप्लीकेशन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे पहिरियों नंबर क्वेश्चन असां वटि आहे फाइंड द वैल्यूज़ ऑफ, हाणे पहिरियों नंबर पार्ट आहे a स्क्वायर प्लस b स्क्वायर, ॿियो नंबर जेको आहे पार्ट आहे उहो आहे a इंटू b, ऐं टियों नंबर आहे 8 इंटू ab इंटू a स्क्वायर प्लस b स्क्वायर when a प्लस b इज इक्वल टू 6 कामा a माइनस b इज इक्वल टू 4। हाणे हिते ॾिसो न, असां वटि a प्लस b जी वैल्यू गिवन आहे, a माइनस b जी वैल्यू गिवन आहे। असांखे छा मालूम करिणो आहे, असांखे मालूम करिणो आहे त ही a स्क्वायर प्लस b स्क्वायर छा जे बराबरि आहे, a इंटू b छा जे बराबरि आहे,
8ab इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर छाजे बराबर है। ठीक है बारो हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे त ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इज इक्वल टू वाट यानी छाजे बराबर आहे। सभ खां पहिरियों छा लिखंदासीं हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन का बाद में जो गिवन छा है असां वटि उहो लिखंदासीं हिते लिखंदासीं त ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हाणे असांखे छा करिणो आहे इन जो मुल्ह ॻोल्हणो आहे न। ठीकु आहे वारो हाणे त ॾिसो जीअं त असांखे ख़बर आहे असांखे छा ख़बर आहे हाणे उहो फार्मूलो असां हिते लिखी था वञूं त ए प्लस बी होल स्क्वायर प्लस ए माइनस बी होल स्क्वायर छाजे बराबरि हो असां पोइ हिते पढ़ी आयासीं इहो बराबरि इहो 2 इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जे। हाणे तवजो ॾिसो त हाणे हिते असां कीअं वैल्यूज़ जेके आहिनि फाइंड आउट करे था वठूं फार्मूलाज़ जी मदद सां। हाणे हिते ॾिसो ए प्लस बी जो असांखे मुल्ह ख़बर आहे छाजे बराबरि आहे 6 जे। ए माइनस बी जो मुल्ह ख़बर आहे असांखे छाजे बराबरि आहे 4 जे। हाणे ए प्लस बी जी जाइ ते असां उनजो मुल्ह पुट कंदासीं 6 ए माइनस बी जी जाइ ते उन जो मुल्ह पुट कंदासीं 4। हाणे अचो त असां उहो मुल्ह पुट करे था वञूं हिते लिखंदासीं इज इक्वल टू लिखंदासीं 6 होल स्क्वायर प्लस 4 होल स्क्वायर इज इक्वल टू ऐं ही साइड सेम रखंदासीं 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हाणे फर्दर असांखे कीअं सिंप्लीफाई कंदासीं हाणे हिते छा थींदो 6 छका 36 लिखी था वञूं 36 इज इक्वल टू 36। ठीकु आहे वारो हिते छा कंदासीं प्लस 4 चौं 16 छाजे बराबरि थी वियो इहो बराबरि थी वियो असां वटि 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर जे। ठीकु आहे वारो हाणे हिते छा थी वेंदो हाणे तवजो ॾियो तव्हां पंहिंजो हिते हाणे असांखे मुल्ह छा जो खपे थो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो हिन सां ज़र्ब में छा पियो आहे 2 त 2 हिन साइड अची ईंदो पर सॼी असां हिनखे छा कंदासीं जोड़ कंदासीं त 36 ऐं 16 छाजे बराबरि थी वियो 36 ऐं 16 बराबरि थी वियो। हाणे 36 ऐं 10 घणा थिया 46 46 ऐं 6 52 त लिखूं था त पहिरियों लिखी था वञूं 52 छाजे बराबरि थी वियो 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर जे। सही आहे बारो हाणे असांखे हिन जो मुल्ह खपे थो छाजो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो त 2 हिन तरफ़ अची वेंदो हिते ज़र्ब में पियो आहे हिन साइड ईंदो त वंड में अची वेंदो। हाणे कीअं थींदो इहो थींदो त 52/2 इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जे। हाणे टेबल वेंदी जी हा 2 जी टेबल 52 ते घणा दफ़ा वई 26 दफ़ा त लिखंदासीं त 26 इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे मुल्ह छाजो मिली वियो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो घणो मिलियो 26 इहो थी वियो असांजो आंसर। हाणे यानी असांखे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो मुल्ह मिली वियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम ॿारो हाणे असां वटि ॿियो नंबर जेको पार्ट आहे उहो छा आहे त ए इंटू बी इज इक्वल टू वाट। हाणे ॾिसो हाणे असां ॼाणूं था त ए प्लस बी होल स्क्वायर माइनस ए माइनस बी होल स्क्वायर इहो फार्मूलो पढ़ी आयासीं इहो छाजे बराबरि आहे इहो बराबरि हुयो त 4ab। ठीकु आहे ॿारो हाणे छा कंदासीं असां हिन में जस्ट वैल्यूज़ पुट करे वेंदासीं ए प्लस बी छाजे बराबरि आहे 6 जे हिते पुट कंदासीं 6 जो होल स्क्वायर हिते छा ॾींदासीं माइनस ॾींदासीं ऐं ए माइनस बी होल स्क्वायर छाजे बराबरि हुयो इहो बराबरि हुयो 6 जे। ठीकु आहे इज इक्वल टू 4ab। हाणे असां हिनखे छा कंदासीं सिंप्लीफाई कंदासीं 6 छका 36 माइनस ॾींदासीं 4 चौं 16 ते लिखंदासीं त 36 माइनस 16 इज इक्वल टू 4ab। हाणे ॾिसो ॿारो त 36 मां 16 विया घणा बचंदा हिते बचंदा 20 लिखंदासीं त 20 इज इक्वल टू 4ab। साॻिए तरीक़े सां हाणे त छा थींदो 4 हिन तरफ़ ईंदो त वंडे में हलियो ईंदो हिते ज़र्ब में पियो हुयो असां हिनखे लिखंदासीं त 20/4 इज इक्वल टू ab। हाणे छा थींदो हिते 4 जी टेबल 20 ते घणा दफ़ा वई 5 दफ़ा त लिखंदासीं 1 चौं 4 5 चौं 20 हिते असांखे ए बी जो मुल्ह घणो मिली वियो इज इक्वल टू 5। इहो छा थी वियो असांजो हिते आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो त हीउ जेको आहे पार्ट मां ड्राए छॾींदुसि हिते मां जेको आहे जेको 3 नंबर पार्ट आहे उनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदुसि। बिस्मिल्लाह रहमान रहीम ॿारो हींअर असां वटि 3 नंबर पार्ट आहे उहो छा आहे त 8ab इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इहो छाजे बराबरि थींदो। ठीकु आहे ॿारो हाणे इन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो सभ खां पहिरियां हिते छा लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं जेको आहे उहो ई 8ab
इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हाँ ॿारो हूँ तो असां जस्ट सिंप्लीफाई कयूं आहे सॼे हिसाब के, पर हिते हिसाब सफ़ा सवलो लॻो पियो आहे। हिते असां जेको पोइ सॉल्व करे आयासीं असांखे हिन ए बी जो बि मुल्क ख़बर आहे, उहो छाजे बराबरि आहे, ए बी जो मुल्क उहो बराबरि आहे असां वटि इन 5 जे, ए बी बराबरि आहे 5 जे, ऐं ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो बि मुल्क ख़बर आहे असांखे, उहो छाजे बराबरि आहे, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इहो बराबरि थियो 26 जे। बसि असांखे इहो पुट करे वञिणो आहे हिन में, त लिखंदासीं असां त ए बी इज़ इक्वल टू 5 कामा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इज़ इक्वल टू 26। हाणे असां इहो हिते पुट करे वेंदासीं, लिखंदासीं त 8 इंटू 5, हाणे 5 छाजो मुल्क आहे, ए इंटू बी जो, हिते वरी ॾींदासीं त ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो मुल्क छा आहे उहो रखंदासीं, थींदो 26। हाणे हीउ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो हाणे असां वटि त ॾिसो हीउ छा थियो 5 × 8 = 40, 40 इंटू 26। हाणे त असांखे छा करिणो आहे, हाणे असांखे ज़र्ब करिणो आहे छा खे, 40 खे ज़र्ब करिणो आहे 26 सां, जॾहिं 40 खे जॾहिं असां 26 सां ज़र्ब कंदासीं छाजे बराबरि जवाबु अची वेंदो, इहो बराबरि अची वेंदो 1040 जे। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां असां प्रूव करे वरितोसीं त ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर छाजे बराबरि थी वियो 26 जे, ए इंटू बी बराबरि थी वियो 5 जे, ऐं 8ab इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर छाजे बराबरि थी वियो 1040 जे। अहिड़े तरीक़े सां असां हिननि फार्मूलाज़ जूं जेके एप्लीकेशन्स हुयूं इन्हनि खे बि ॾिसी वरितोसीं। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।